सभी के सेहत कामिला और आजिला इनायत फरमा। दरगाह जा मुतवल्ली, दरगाह जा खिदमत गुजार सादात जेके सजादा नशीन ऐं जेके खिदमत गुजार आहिनि सादात जहानिया इन सभिनि खे शिफ़ाए कुली कामिल इनायत फरमा। बुजुर्गनि जा साया साथ क़ाइम दाइम फरमा। आज़ाद शरीया के बरावरदा फरमा। मोहम्मद ऐं आले मोहम्मद जे सदके मालिक तू ऐं आले मोहम्मद जानो था उहे सवाल जेके शराफत जे करे ज़बान ते न सिर्फ़ अखियुनि में हूंदा आहिनि, परवरदिगार अणचयनि सवालनि खे पंहिंजी बारगाह में मुस्तजाब फरमा। मोहम्मद ऐं आले मोहम्मद जो जेके मोमिनीन मोमिनात अलील आहिनि, बीमार आहिनि, तिन खे शफ़ाए कुली कामिल इनायत फरमा। हिन दरबार मां सदको दरबार शाम में खुतबा देने वाली शहजादी जो पालनहार इन दरबार मां के खाली वापस न वराए जा। ला इलाहा इल्लल्लाह सदको मोहम्मद आले मोहम्मद जो करबला दे बीमार जो सदके में जेके बीमार रहते आया है तिनके खाली वापस न वराए जा। ला इलाहा इल्लल्लाह शिकस्ता पहलुए ज़हरा जो वास्तो मालिक सादात के हर बला हर मुसीबत का महफूज फरमा। सादात जा खिदमत गुजार जेके भी खिदमत था मालिक कंबर होल जे सदके में उन्हनि जूं दुआऊं मुस्तजाब फरमा। ला इलाहा इल्लल्लाह अजो के ॾींहं ऐं सुभाणे गदीर जे इज्जत जे सदके गदीर जे धनी अली मुर्तज़ा मुश्किल कुशा जे सदके कुल मोमिन मोमिनात हिंदू मुस्लिम भाउरनि जूं मुश्किलात आसान फरमा। असां इलाका